गैर कानूनी दावतन खिलाफ ऑपरेशन में नाकामी ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी के डायरेक्टर एनडीपी डायरेक्टर सां सुञाणप कार्ड ब्लॉक करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में ॿुधणी दौरान जस्टिस नदीम अख्तर इमासनी ने चयो आहे त हर हुकुमनि ऐं वार्निंग्स बावजूद एसपीसीएच ऑफिसर अदालती हुकुमनि ते अमल नथा कनि। शहर में गैर कानूनी अदावतनि में सभ खां वॾो हथ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो आहे। हुकुमनि ते अमल थियण ताईं अमलदारनि जा सुञाणप कार्ड ब्लॉक रहंदा। अदालतों भरे सेंट्रल जिले के डायरेक्टर एनडीपी डायरेक्टर जा सुञाणप कार्ड नंबर नोट करे छॾिया। स्कूल मालिकनि जे ऑपरेशन रोकण वारी दरख़्वास्त रद्द। पाकिस्तान गज़ा में जंगबंदी जो शिद्दत सां इंतजार करे रहियो आहे। पॾे खाते जी तर्जमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त जंगबंदी थी त गज़ा में इंसानी इमदादी जी रसाई मुमकिन बणाए सघिजे थी। हू सम्झनि था त अमन रुगो ॻाल्हि ॿोल सां ई मुमकिन आहे। गज़ा में 6000 खां वधीक ॿार शहीद थी विया आहिनि, जेके गज़ा जी आबादी जो 40% आहिनि। साइफर केस में पीटीआई चेयरमैन शाह महमूद कुरैशी के 28 नवंबर ते अदालत में पेश करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट के फैसले का पोइ ऑफिशियल सीक्रेट एक्ट की अदालत में केस की नए सिर ॿुधणी। जज अबुल असनाद सुलकरनैन वकील अली बुखारी के मुखातिब थींदे चयो त बुखारी साहब अव्वाल आहे त वॾी कामयाबी थी आहे। वकील अली बुखारी चयो त हू पहिरीं ॾींहं खां इहो ई चई रहिया हुआ। इस्लामाबाद हाई कोर्ट साइफर केस जो हेल ताईं जो ट्रायल कलदम करार ॾिनो हो। हमास ऐं इसराइल विच में जंगबंदी अॼु न थींदी। बरतानवी मीडिया दावा करे छॾी। इसराइल जे क़ौमी सलामती बाबति सलाहकार जो चवणु आहे त क़ैदियुनि जी आज़ादी जुमे खां पहिरियां न थींदी। धुरियुनि में जुमे ॾींहुं क़ैदियुनि जी आज़ादी जो मुआहिदो तइ थियो आहे। इसराइली इख़्तियारनि जो चवणु आहे त अॼु क़ैदियुनि जी आज़ादीअ लाइ तयारु हुआसीं। हमास क़ैदियुनि जूं लिस्टूं फ़राहम नाहिनि कयूं। हमास वारनि अञा ताईं मुआहिदे ते सहियूं बि नाहिनि कयूं। जंगबंदीअ में कुझु मसइला आहिनि, उन्हनि खे अॼु हल कयो वेंदो। उत्तर गज़ा में इसराइली फ़ौज जे बमबारी, ख़ान यूनिस, रफ़े ऐं गज़ा सिटी ते हमला। जबालिया कैम्प ते बमबारी सबबि हिक ई कुटुंब जा 52 माण्हू शहीद थी विया। गडियल क़ौम जी सलामती काउंसिल जो इजलास गज़ा में डिघी जंगबंदी जो मुतालबो। गडियल क़ौम जे अमलदारनि सलामती काउंसिल के गज़ा में इंसानी बहरान का आगाह कयो। यूएन वुमेन एक्सेक्यूटिव डायरेक्टर सीमा जो चवणु आहे त गज़ा में औरतूं मौत जूं दुआऊं घुरी रहियूं आहिनि। फ़लस्तीनी एलची रियाज़ मंसूर चयो त आसी जंगबंदी सां सवे फ़लस्तीनी जूं हयातूं बची वेंदियूं। फ़लस्तीनी अवाम ते इसराइल जे हमलनि जो मुस्तक़िल ख़ात्मो कयो वञे। यूएई जे नुमाइंदी लेना निस्बा जो चवणु हो त 4 ॾींहनि वारी जंगबंदी में वाध थी सघे थी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार की हाकारी शुरुआत। 100 इंडेक्स में 300 का वधिक पॉइंट्स की वाध। इंडेक्स पहिरियों भेरो 58,500 पॉइंट्स की सतह ताईं पहुची वियो। कराची में पाबंदी मड़ियल तंजीम लश्करी जंगी जो दहशतगर्द गिरफ्तार। सीडीडी तर्जुमान साइट वारे इलाइक़े में कार्रवाई करे दहशतगर्द मोहम्मद अमीन उर्फ मना के गिरफ्तार कयो वियो। संदसि कब्ज़े मां हथियार हथ कया पिया आहिनि। जवाबदार पाकिस्तान बाज़ार में मौलाना रहीमुल्लाह खे क़त्ल कयो हो। कराची के इलाइक़े मच्छर कॉलोनी में 2 नौजवाननि के बेदर्दी से क़त्ल करण वारे केस में गिरफ्तार 2 जवाबदारनि जूं ज़मानतूं रद्द। सिंध हाई कोर्ट जवाबदार ज़ुबैर ऐं सईद जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। नौजवाननि खे बेदर्दी से क़त्ल कयो वियो। क़त्ल कंदड़नि जूं वीडियो भी मौजूद आहिनि। जवाबदारनि खे ज़मानत कीअं ॾिजे, जस्टिस नेमतुल्लाह फ़िलोपोटो जा रिमार्क्स। कुछ अर्सो अॻु मच्छर कॉलोनी में टेलीकॉम कंपनी जे मुलाज़िम इसहाक पंवर ऐं एमन जावेद खे तशद्दुद जो निशानो बणाए क़त्ल कयो वियो हो। कराची के इलाइक़े में औरंगी टाउन में वापारी के घरां धाड़ो हणंदड़ तरबियत हेठि
डीएसपी उमेद बाजारी मौतल। आरजी सिंध खाते वार कार्रवाई शुरू कंदे डीएसपी के मौतल करे छॾियो। सिंध के निगरान घरू वसीब डायरेक्टर रिटायर्ड हारिस नवाज़ चवनाए त अंडर ट्रेनिंग डीएसपी के अड़े किस्म जो टास्क न ॾियणु घुरिजे हा। एसएसपी जी ग़लती आहे, डीएसपी के सख्त सज़ा ॾियारी वेंदी। सिंध यूनिवर्सिटी के बिजनेस एडमिनिस्ट्रेशन शोबे के शागिर्द जो लाशत गोठ कोयड़ा वासी नौजवान दशरथ कोहली जो हैदराबाद में पखे में फाओ खाद लाश मिलो। नगर पार्कर वासी नौजवान पढ़ाई के सिलसिले में कासिमाबाद फेस 1 में रहंदो हो। गवर्नमेंट में गेम्स कॉलेज के शागिर्द कश्मोर वासी ज़िशान दायो जो मसवाड़ी घर में लाश हथ। पुलिस मूजिब शागिर्द साह की तकलीफ़ में मुब्तला हो। संदस कमरे में दवाऊं भी मिलियों आहिनि। ख़दशो आहे त बीमारी सबब फोत थियो आहे। उमरकोट के पोस्ट ऑफिस पाड़े में नौजवान राजेश मेघवाल फाओ खाई आपघात करे छॾियो। वारसन मूजिब नौजवान घरू परेशानी सबब अक्सर परेशान रहंदो हो। हाला के इलाके सांधाड़ वासी अखबार नौजवान हनीफ डायरी बासियाब पुलिस मोर्चे पे गुजे इतलाते कार्रवाई करे नौजवान के बासियाब कराए पियो। हनीफ डायरी से वासन का कुछ ॾींहं अॻु 2.5 करोड़ रुपया भुंग कयो वियो हो। भुंग वसूल करण लाइ आयल हिकु जवाबदार खे सुगो करे संदसि निशानदाही ते कोटड़ी मां वधीक 7 जवाबदार गिरफ़्तार कया विया।